फाइंड प्राइम फैक्टराइजेशन ऑफ 60 यानी कि 60 जा मुफ़रद नमूने सां या मुफ़रद जुज़ा असांखे लहणा आहिनि। ठीकु आहे। हाणे ही जेके जुज़ा आहिनि असां मुफ़रद जुज़ा ॿिनि तरीक़नि सां लहंदा आहियूं, हिकु वंड वारे तरीक़े सां, ॿियो वण वारे तरीक़े सां। त सभ खां पहिरियां असां जेको आहे सो वंड वारे तरीक़े सां मुफ़रद जुज़ा लहणु सिखंदासीं। त हीउ तरीक़ो जेको आहे इहो वंड वारो तरीक़ो आहे, जंहिंमें असां खोड़ा हणंदासीं मुफ़रद जुज़नि जा। जीअं 2 जो खोड़ो आयोसीं 60 ते 30 दफ़ा लॻो, वरी ॿिके जो 30 ते 15 दफ़ा लॻो, ऐं हाणे 15 ते जेको आहे सो ॿिके जो न लॻंदो, टिके जो लॻंदो, पंच कर। उन खां पोइ 5 ते 5 जो खोड़ो लॻंदो हिकु दफ़ो। ठीकु। हाणे हीअ 60 जा जेके आहिनि असां जुज़ा कढिया आहिनि, जंहिंमें आहिनि 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 5। ही मुफ़रद जुज़ा आहिनि जेके असां वंड वारे तरीक़े सां 60 जा जुज़ा लधा आहिनि। हाणे हलूं था हिन जा वण वारे तरीक़े सां जुज़ा लहण। ठीकु आहे। उन लाइ असां 60 ते ॿिके जो खोड़ो हयोसीं, राचक लॻो 3 दफ़ा। हाणे ठीकु। हाणे 2 जेके आहिनि असां जेको आहे मुफ़रद जुज़ो जेको पहिरियों लधो 2 आहिनि। हाणे ऐं 3 जेके आहिनि मुरकब आहे, यानी कि 3 ते ॿिया खोड़ा लॻनि था, उहो मुफ़रद न आहे। उन लाइ असां 3 खे वरी खोड़ो हणंदासीं ॿिके जो, छाकाणि त ॿिके जो लॻे थो। ॿिके जो 15 दफ़ा लॻो, 2 चान मुफ़रद आहिनि, जॾहिं त 15 चान मुरकब आहिनि। जेसि ताईं असां हणंदा खोड़ा लॻाईंदा ईंदासीं, जेसि ताईं असांखे टोटली मुफ़रद नथा मिलनि ऐं मुरकब ख़तमु थी न वञनि। त हाणे 15 ते टिके जो खोड़ो 5 कर लॻो। ठीकु। हाणे 5 छा आहे, हिकु मुफ़रद आहे, पर असां 5 ते बि खोड़ो हणंदासीं जल्दी, आख़िर में असांखे 1 मिले। हाणे 5 जो 5 ते जेको आहे सो हिकु दफ़ो खोड़ो लॻो। ठीकु। हाणे असां हीउ जेको आहे वण वारे तरीक़े सां असां मुफ़रद जुज़ा लधा आहिनि 60 जा। ठीकु। हीअ जेके आहिनि 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 5। हीअ तरीक़ो जेको आहे मुफ़रद वारो जेको जुज़नि जो तरीक़ो आहे उहो वण वारो तरीक़ो आहे, त हीउ वंड वारो तरीक़ो।